हिकिड़ो शख़्स हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ख़िदमत में अचे करे दाह ॾिनई पंहिंजे पुट जी त हिनखे कुझु नसीहत करणु फरमायो। ही मूंसां चङो नथो हले। हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु उनखे नसीहतूं करणु फरमायूं। उन पुट हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु के अर्ज़ु कयो, ए उमर, अबे अमा जा भी हक़ आहिनि, औलाद जा भी के हक़ आहिनि अबे अमा जे मथां। हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, हाओ। हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त पहिरियों हक़ इहो आहे मर्द जे मथां त जॾहिं निकाह करे शादी करे त नेक साल औरत सां करे। हदीस पाक जे अंदरि अचे थो, चेन वस्फ़ुनि जे करे औरत सां शादी कई वेंदी आहे। पहिरियां हसब ऐं नसब जे करे, सूंह ऐं जमाल जे करे, टियों मालदारीअ जे करे, चौथों दीनदारीअ जे करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां दीनदारीअ खे पसंदि कजो। ॿियूं जेके शयूं आहिनि त उहे अबदी न आहिनि। माल कॾहिं आहे, कॾहिं हलियो वेंदो। सूंह जमाल कॾहिं आहे, अल्लाह आराम करे कॾहिं अहिड़ी बीमारी लॻंदी आहे जो इन इंसान जी सूंह ख़तमु थी वेंदी आहे। हसब ऐं नसब बि कॾहिं कॾहिं गंदनि कमनि जे करे दुनिया जे मुआशिरे में किरी पवंदो आहे। बाक़ी दीनदारी जेका आहे त उहा इज़त जो मक़ाम आहे, हमेशह रहण वारी आहे। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां निकाह जे अंदरि दीनदारीअ खे पसंदि कयो। पोइ मर्द दीनदार आहे त औरत उनखे पसंदि करे, ऐं औरत दीनदार आहे त मर्द उनखे पसंदि करे। क़ुरान पाक जे अंदरि हुकुम आहे, फनकिहू मा ताब लकुम मिनन निसा, निकाह कयो जेके तव्हांजा नफ़्स घुरनि, ख़ुशि थियनि। उलमा किराम लिखियो आहे, मोहब्बत जे तक़ाज़ाउनि मां हिकिड़ी इहा बि मोहब्बत जी तक़ाज़ा आहे त उन जोड़े में मोहब्बत रहंदी। अक्सरती लिहाज़ सां जॾहिं ॿिन्ही जी उमिरि हिकु जेतिरी हूंदी, अख़लाक हिकु जहिड़ा हूंदा, पीछो हिकु जहिड़ो हूंदो, ऐं निकाह मां मक़सदु ई मोहब्बत खे वधाइणो आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कुदरत जे निशानियुनि मां इहा निशानी बि ज़िक्र करणु फरमाई, वमिन आयाति अन ख़लक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजन लितस्कुनु इलैहा वजअल बैनकुम मवद्दतन व रहमा। अल्लाह पाक जे निशानियुनि मां इहा बि हिकिड़ी कुदरत कामिला जी निशानी आहे जो तव्हांखे जोड़ा करे पैदा कयईं ऐं तव्हांजे आराम जे लाइ तव्हांजे घर वारनि खे पैदा कयईं, तां त तव्हांजे विच में मोहब्बत ऐं बाज पैदा थिए। निकाह करण जे करे ॿिन्हिनि ख़ानदाननि जो पाण में मोहब्बत जो तालुक़ु वधे थो। जे ॿिए ॻोठ मां थिए थी त ॼण त ॿिनि ॻोठनि जो, ॿिए क़ौम मां थिए थी त ॿिनि क़ौमुनि जो ॼण पाण में मोहब्बत जो दाइरो वधे थो। निकाह में आहे मोहब्बत रखियल, पर जेकॾहिं शरीयत जे मुआफ़िक़ न थींदो त पोइ मोहब्बत जे जाइ ते अल्लाह साईं रहम करणु फरमाए, पोइ नफ़रतूं आहिनि। त उन पोइ नौजवान हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अर्ज़ु कयो त कहिड़ो पहिरियों हक़ आहे औलाद जो। फरमायाऊं त इहो आहे त पहिरियों नेक साल औरत सां मर्द शादी करे। उन नौजवान चयो त साईं नमो जे अबे, इहो पहिरियों हक़ अदा न कयो आहे,
एक आम लॾींदड़ औरत सां हिन निकाह कयो आहे। ॿियो औलाद जो हक़, जॾहिं हू ॼमे त हुनजो नालो सुठो रखे। हिन मुंहिंजो नालो बि सुठो न रखियो आहे। जॾहिं वॾो थिए त हुनखे तालीम ॾे। हिन मूंखे तालीम बि कोन ॾिनी। चौथों हक़ औलाद जो आहे त जॾहिं जवान थिए त हुनखे शादी कराए। मां हेॾो सारो थी वियो आहियां त हिन मूंखे शादी बि न कराई आहे। अबे खे सिर्फ़ु पंहिंजे हक़नि जी लॻल आहे, बाक़ी मुंहिंजे हक़नि जी हिनखे परवाह ई कोन्हे। दुआ आहे अल्लाह तबारक व तआला तरफ़नि खे हक़नि जी पूरी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पहिरियां असांखे सीरत मां, शरीयत मां इहा शइ मालूम थिए थी, नेक साल औलाद सां निकाह करणु इहो मर्द जे मथां हक़ बणिजे थो। औलाद जो हक़, नालो भलो रखणु, छो त क़यामत जे ॾींहुं नालनि जे करे बि अल्लाह पाक जो रहम थींदो। दीनी तालीम जे करे उन बचे जो बि शरफ़ थींदो। अबे अमा खे बि इज़त मिलंदी। जीअं हदीस पाक में अचे थो, जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे हाफ़िज़ खे हुकुम करणु फरमाईंदो त जीअं तूं दुनिया जे अंदरि क़ुरान पाक ठाहे ठाहे पढ़ंदे हैं, अॼु साॻीअ तरह सां क़ुरान पाक ठाहे पढ़ंदो वञु, जन्नत जे ॾाकनि ते चढ़ंदो वञु, जिते तुंहिंजी आख़िरी आयत पूरी थिए उहा तुंहिंजी आख़िरी मंज़िल आहे। क़ुरान पाक में 6666 तक़रीबन आयतूं आहिनि। क़ुरान वारो एॾो बुलंद मर्तबनि में हूंदो, इल्म वारो ऐं नबियनि जे सिर्फ़ु दर्जे में हिकिड़ो फ़र्क़ु हूंदो, जो नबियनि जे नबूअत जे करे उन्हनि जो दर्जो आला उत्तम हूंदो, ऐं आलिमनि जो, इल्म वारनि जो, क़ुरान वारनि जो दर्जो हेठि हूंदो। सिर्फ़ु नबूअत जो फ़र्क़ु आहे ऐं इल्म जेको आहे नबियनि जो वरसो आहे, ऐं वारिस सां गॾु हूंदो आहे, बाक़ी दर्जा मथे हूंदो आहे। त पाण बि इल्मु हासिलु कयूं, पंहिंजे औलाद खे बि दीनी तालीम ॾियूं। अॼोके मुआशिरे जे मुआफ़िक़ इंसान जेका मिटी करे पंहिंजे पुट खे शादी कराए या न्याणीअ खे शादी कराए त रज़ा ख़ुशीअ सां ॿिन्ही जी जाते मुहबत राज़ी हुजनि, अहिड़ी तरह निकाह करायो वञे। छो त मुआशिरो बिगड़ी चुको आहे। काथे छोकिरनि जी दिलि नथी करे, काथे छोकिरियुनि जी दिलि नथी कढे। तंहिंजे करे मालूमात सही नमूने सां करे, शरीयत में हिजाब कोई कोन्हे। औलाद जे मथां पहिरियों इहो हक़ आहे त अबे अमा खे ख़ुशि रखी करे, जिते अबो अमा चवे त उन जो चयो वठे। पर जेकॾहिं हू इन शइ में इनकार कनि था त पोइ क़ुरान जो इहो हुकुम आहे, फ़नकिहू मा ताब लकुम मिन निसा, जेके बि तव्हांजी दिलि घुरनि औरतुनि मां उन्हनि सां शादी कयो। असां इन पहलूअ जे मथां बि नज़र रखूं। खोड़ उमेदवार निकाह वारनि इहा फरमाइश कई आहे त कंहिं मौक़े ते इहा गुज़ारिश बि रखो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त रब साईं इन अमल में शरीयत जे मुआफ़िक़ इन कम खे निभाइण जी रब साईं तौफ़ीक़ अता फरमाए। टे कम आहिनि जेके सोची सम्झी करे मशवरे सां, इस्तिखारे सां कया वञनि। उन्हनि मां हिकिड़ो आहे, जॾहिं इंसान घर ठाहे त उन जे लाइ बि सोचे सम्झी करे ठाहे। छो त घर बार बार ठाहिण जो न हूंदो आहे, काफ़ी ख़र्च आहिनि। रस्ते जो सुख हुजे, नेकर जो सुख हुजे, पाड़ो भलो हुजे, शरीयत असांखे इन शइ जी बि तालीम अता करणु फरमाए।
ॿियो निकाह आहे, इहो बि हमेशह जो जीअरे ताईं जीअं चयो वेंदो आहे त लोहा कुंडा आहिनि, सिजण जा न आहिनि। त निकाह जे मामलात में बि इंसान सोचे सम्झी करे इस्तिखारो करे अल्लाह सां मशवरो करे पंहिंजो निकाह कराए, पंहिंजे औलाद जो निकाह कराए। टी मस्जिद आहे, जॾहिं बि मस्जिद ठाही वञे त उहा बि सोचे सम्झी ठाही वञे, अचण वञण वारनि खे सहूलियत हुजे ऐं जे कंहिंखे तकलीफ़ न थिए। इहे टे शयूं जेके आहिनि त सोचे सम्झी करे कयूं वञनि। दुआ आहे अल्लाह तबारक व तआला मूंखे तव्हांखे जमी मुस्लमाननि खे इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।